अहम ब्रेकिंग न्यूज़ अमां शेयर कर रहा हूँ। वफ़ाक़ी सरकार पारां पंजाब में रेंजर्स FC मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि कानून लागू कंदड़ इदारा आइन ऐं कानून जी अमलदारी बाबति मामला सरंजाम ॾींदा। को बि सरकारी ऑफिसर या अहलकार आइन जी भञकड़ी जो हिसो न बणिजे, इहो चवणु आहे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां खे आगाह कंदासीं। वफ़ाक़ी सरकार पारां पंजाब में रेंजर्स FC मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि कानून लागू कंदड़ इदारा आइन ऐं कानून जी अमलदारी बाबति मामला सरे अंजाम ॾींदा। को बि सरकारी ऑफिसर या अहलकार आइन जी भञकड़ीअ जो हिसो न बणिजे, इहो चवणु आहे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो। अहम ब्रेकिंग न्यूज़ अमां शेयर कर रहा हूँ। वफ़ाक़ी सरकार पारां पंजाब में रेंजर्स FC मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि कानून लागू कंदड़ इदारा आइन ऐं कानून जी अमलदारी बाबति मामला सरंजाम ॾींदा। ज़रियनि मूजिबि को बि सरकारी ऑफिसर या अहलकार आइन जी भञकड़ जो हिसो न बणिजे, राणा सनाउल्लाह जो बयानु।